सभिनी खे ईद जी रौनक जी मुबारक हुजे। अल्लाह ताला ईद जे सदके में तव्हां सभिनी जा रोज़ा इबादत कबूल फरमाए। अल्लाह ताला हुजूर पाक जे सदके में तव्हांजे रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमाए। बारी ताला तव्हांजी औलाद खे नेक ऐं चङे अमल ते बापा जी सरकार जी जमायत खे जो कुछ मूंखे समझ ईंदो मां ॿुधाईंदो आहियां। जॾहिं महांगाई न हुई उन टाइम बि मां पंहिंजी दरगाह जी जमायत खे वास्तेदारनि खे दोस्तनि खे ॿुधाईंदो आहियां बाबा महांगाई जी कोई तयारी कयो। बहरहाल उन टाइम ते माण्हू खिलंदा। हाणे पोज़ीशन इहो आहे मानी खाइण जे लाइ जो मुल्क जा हालात आहिनि तव्हांखे अचे थो जो महांगाई अञा वधंदी। तंहिंजे करे जेतिरो थी सघे पंहिंजे ॿारनि में माइटनि सां पाड़े वारनि सां रहो। फुज़ूल ख़र्ची जेतिरो थी सघे घटि कयो। जो माण्हू वॾी गाॾियुनि में घुमंदा जंहिं वटि पंहिंजे ॾाॾा जो परॾाॾा जो पीउ जो पैसो वॾी गाॾियुनि में घुमंदा। हाणे उहो बि ॾिसो नंढी गाॾियुनि ते अचनि पिया जो महांगाई वधी वई। बाक़ी जंहिंखे ख़ानदानी पैसो न आहे जंहिं वटि लुट फुट जो पैसो आहे उहो अञा बि वॾी गाॾियुनि में घुमंदा। उन्हनि खे त परवाह आहे ई न। कोशिशि करे जेतिरो थी सघे पंहिंजी औलाद जी तरबियत ते ध्यानु ॾियो। औलाद जी तरबियत ते ध्यानु ॾींदो अॻिते तव्हांखे इहो सम्झो तव्हांजो सदका जारी आहे इहो तव्हांखे अॻिते कमु ईंदो। इहो कोशिशि करे ॾिसो जो तव्हांजी औलाद ग़लति सोबत में न वञे। पाड़े वारनि सां माइटनि सां दोस्तनि सां हमेशह सलाह में रहंदा कयो। ऐं हमेशह वांदा वेठा आहियो शरीफ़ जो सलाह शरीफ़ हमेशह पढ़ो। इन मुल्क जे लाइ दुआ कयो। जाते जाते मुसलमान रहे तो हर हिकु मुसलमान जे लाइ दुआ कयो। पंहिंजी फ़ौज जे लाइ दुआ कयो। तव्हांखे मिसाल ॾियां थो फ़लस्तीन में ॾिसो गाज़ा में ॾिसो छा पियो थिए। मुसलमाननि जो उन्हनि खानो ख़राब करे छॾियो छोजो हुन वटि फ़ौज न आहे। ख़ुदा जो वॾो करम आहे असां वटि फ़ौज आहे। फ़ौज जे लाइ हमेशह दुआ कयो। जीअं तव्हांजे हथ में 5 आङुरियूं आहिनि 5 बराबरि न आहिनि त फ़ौज में बि ज़रूरु हिकु ग़लति माण्हू हूंदो लेकिन फ़ौज असांजी आहे। फ़ौज असांजी आहे।
अॼुकल्ह बग़ैर मौसम जे मींहुं थो पए, बरसाति थी पए, ज़मीनदार इहो ई ख़बर नथी पए जो हाणे कहिड़ी पोख कयूं कहिड़ी न कयूं, सॼो मौसम ई सॼो चेंज थी वियो आहे। मां पंहिंजे दोस्तनि खे ऐं जमायत हमेशह चयो आहे, माल धारियो, माल में तव्हांखे काई नुक़सान न आहे। अञा ज़मीनदारी में नुक़सान थी वेंदो, लेकिन माल में नुक़सान न थींदो तव्हांखे। सॼो ख़्याल बि कयो ऐं ख़ुदा ताला खां हर नमाज़ खां पोइ इहो दुआ कयो जो मुसलमाननि ते तकलीफ़ आहे, जो ग़लतियूं पाक जे सदक़े में उहो बख़्शे असांखे, असांजी दुआऊं क़बूल करे। कहिड़ी ग़लतियूं आहिनि हमेशह मां तव्हांखे चयो आहे, पंहिंजे पाड़े वारे सां बि चङो हलो। जमायत ई माण्हू पुछियो इस्लामिक बैंक अलाए कहिड़ी इस्लामिक बैंक आहे, उन में पैसा रखूं त व्याज त न आहे। अगरि सेविंग अकाउंट में पैसा रखो था तो उनका ब्याज है ना, भले नालो मटाए छो, ब्याज का ब्याज है। ब्याज खुदा सां खुदा जे रसूल सां जंग करण जे मुताबिक़ जेतिरो थी सघे ब्याज खां परे रहो। पढ़ाई जी तवजो ॾियो, छोजे अॻिते इहो पढ़ाई तव्हांखे जॾहिं तव्हां को कयो सभिनी खे पंहिंजी तरफ़ां रोज़नि जी ईद जी मुबारक बि ॾिजो, सलाम बि चइजो।